अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक़ मिठूर बाबा मोल कलाम चवंदा आहिनि जिन जो खिलणु ख़ूबसूरत हूंदो आहे उन्हनि जो ज़ख़्म गहरो हूंदो आहे। ॼण त दुनिया जे सभिनी तराननि खां वधीक मौसीक़ी रखे थी। ॼण त दुनिया जे सभिनी तराननि खां वधीक मौसीक़ी रखे थी। ॼण त लज़्ज़त जी इंतिहा जी ख़बर ई कोन्हे, ईअं हूंदो आहे। चवंदा आहिनि जिन जो खिलणु ख़ूबसूरत हूंदो आहे उन्हनि जो ज़ख़्म गहरो हूंदो आहे। अॼु यादि आया उहे चहिरा हसीन जिन खे तुंहिंजे करे कोन ॾिठो। अॼु यादि आया उहे चहिरा हसीन जिन खे तुंहिंजे करे कोन ॾिठो। बेसबबु केरु कंहिंखे यादि कोन ईंदो आहे। चवंदा आहिनि जिन जो खिलणु ख़ूबसूरत हूंदो आहे उन्हनि जो ज़ख़्म गहरो हूंदो आहे। तोखे वञण जो हुयो मूं वञणु ॾिनो, उन खां वधीक वफ़ा में छा करियां। तोखे वञण जो हुयो मूं वञणु ॾिनो, उन खां वधीक वफ़ा में छा करियां। मजबूरी त कोन्हे, मोहबत अहिड़ी बि का हूंदी आहे। चवंदा आहिनि जिन जो खिलणु ख़ूबसूरत हूंदो आहे उन्हनि जो ज़ख़्म गहरो हूंदो आहे। ॼण हिक तरफ़ा जज़्बात बि कंहिं कम जा कोन आहिनि। ॼण हिक तरफ़ा जज़्बात बि कंहिं कम जा कोन आहिनि। रद्दीअ जी बि क़ीमत थींदी आहे। चवंदा आहिनि जिन जो खिलणु ख़ूबसूरत हूंदो आहे उन्हनि जो ज़ख़्म गहरो हूंदो आहे। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जी आसो में न पुॼाए, रहम करम कर। या अल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमान रहीम, तूं सभु ॼाणींदो, तोखे सभु मालूम आहे। मिठूअ जी आसो में न पुॼाए, रहम करम कर। मतिलब नेक मक़सद हासिल थियनि, कम थियण जी तो में इहा उमेद आहे। चवंदा आहिनि जिन जो खिलणु ख़ूबसूरत हूंदो आहे उन्हनि जो ज़ख़्म गहरो हूंदो आहे।